बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझा मानो रहमत साहिब असानी वीरान जो आबाद करण वारा वसा साहिबान ऐं मुझा प्यारा शागिर्द साथियो तव्हां सभिनी खे मूं नाची इज़त अली हालेपुर तरफ़ां अस्सलाम वालेकुम। जीअं जीअं लतीफ़ जीअं गोलसिन जीअं लतीफ़ तव्हांखे अॼु ख़बर आहे त जीअं अवां सभु ॼाणो था त अॼु असां एकता जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं त हिन मौक़े जे मुनासिब सां मां पंहिंजी तक़रीर जो उनवान सिंध ऐं सिंधी क़ौम आहे। आउं पंहिंजे ख़्यालात जो इज़हार करण खां पहिरियां हीअ चंद लाइनूं शेर जूं चवणु पसंदि कंदुसि। सिंध ईअं आ जग में सदाई आ जग में, सिंध ईअं आ जग में सदाई आ जग में, जीअं तारनि में आ चंड बिसरी तोड़े खंड पर मट न हिन मिटीअ जो। असां ख़ुशनसीब ऐं भाग वारा आहियूं जो असां सिंध में ॼावा ऐं सिंधी क़ौम सां वाबस्ता आहियूं ऐं असांखे फ़ख़ुरु आहे सिंधी हुजण ते। मां सभ खां पहिरियां क़ौम ऐं लफ़्ज़ जी वज़ाहत कंदुसि करणु चाहींदुसि त आख़िर क़ौम हीअ आहे छा, असां चवंदा छा कया आहियूं। असां सिंधी क़ौम आहियूं त क़ौम छा आहे त दरअसल क़ौम जो उहा जाग्राफ़ी ज़मीन जेका उते जे माण्हुनि खे वसे में मिली हुई। क़ौम जे हर हिकु जाग्राफ़ी ज़मीन हूंदी आहे जेका सालनि खां वठी उते क़ाइमु ऐं दाइमु रहंदी आहे। जीअं मुंहिंजे दर जो हिन ॻाल्हि जो सबूत आहे त असीं सिंधी क़ौम 5000 सालनि खां पुराणी क़ौम आहियूं। जीअं ॿियनि क़ौम जो रीतियूं रस्मूं रवाजूं अलॻि आहिनि, जीअं असांजूं रीतियूं रवाजूं रस्मूं अलॻि आहिनि, शादी जा तरीक़ा अलॻि आहिनि, असांजा तरीक़ा अलॻि आहिनि। असां वॾनि सां निबड़ी मिलंदा आहियूं, नंढनि सां प्यारु कंदा आहियूं, हिक ॿिए जा कुले कांदी आहियूं। असां पंहिंजे वतन ऐं पंहिंजे क़ौम पंहिंजी सक़ाफ़त ऐं पंहिंजी रहणी करणी पंहिंजे गुलनि जहिड़नि माण्हुनि सां मोहबत कयूं। आख़िर मां हज़रत इमाम अली साईं जो शेर चई जाइ वठंदुसि, वतन सां मोहबत सचे मोहम्मद जी निशानी आहे। जीअं सिंध जीअं लतीफ़ जीअं सिंधी ॿोली। अल्लाह हाफ़िज़।